अहम खबर तो पाकिस्तान सुपर लीग सीजन 7 जा दिलचस्प मुकाबला सिंधी राजधानी कराची में जारी आहिनि। PSL में अॼु बि 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पहिरीं मैच मंझंदि जो 2:30 वॻे ऐं ॿी मैच राति जो 7:30 वॻे शुरू थींदी। पहिरीं मैच में पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबलो इस्लामाबाद यूनाइटेड सां थींदो, जॾहिं त ॿी मैच में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। क्रिकेट के बारे में अहम खबर ॾींदा हलूं तो पाकिस्तान सुपर लीग सीजन 7 जा दिलचस्प मुकाबला सिंध जी राजधानी कराची में जारी आहिनि। PSL में अॼु बि 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पहिरीं मैच मंझंदि जो 2:30 वॻे ऐं ॿी मैच राति जो 7:30 वॻे शुरू थींदी। पहिरीं मैच में पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबलो इस्लामाबाद यूनाइटेड सां थींदो, जॾहिं त ॿी मैच में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। पाकिस्तान सुपर लीग सीजन 7 जा दिलचस्प मुकाबला सिंधी राजधानी कराची में जारी आहिनि। PSL में अॼु बि 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पहिरीं मैच मंझंदि जो 2:30 वॻे ऐं ॿी मैच राति जो 7:30 वॻे शुरू थींदी। पाकिस्तान सुपर लीग सीजन 7 जा दिलचस्प मुकाबला सिंध जी राजधानी कराची में जारी आहिनि। PSL में अॼु बि 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। पहिरीं मैच मंझंदि जो 2:30 वॻे ऐं ॿी मैच राति जो 7:30 वॻे शुरू थींदी। पहिरीं मैच में पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबलो इस्लामाबाद यूनाइटेड सां थींदो, जॾहिं त ॿी मैच में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं।